वेलकम, स्वागतम, भली करे आया। हफ्तेवार प्रोग्राम एजुकेशन इन फोकस से प्रोफेसर नागपाल हाजिर है। गुज़रियल दफ़े जी गाल एजुकेशन मीन्स टू मेक अ मैन ऑफ मॉनिस्टर। तालीम जो मतलब एक जानवर के इंसान करण है। पर मां हिते ॾिसां थो त तमामु घणा तालीम याफ़्ता माण्हू उन जानवर के टेम नाहिन करे सघिया। उन्हनि में तकबुर आहे, गुस्सो, कावड़, बेइंतहा ऐं गुरूर आहे। बकौल अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह त जेसिताईं तव्हां में इहे शयूं आहिनि तव्हां पाण खे नेक माण्हुनि में शामिल न कयो। त असां एजुकेटेड माण्हू चऊं था हिकिड़ो रिफाइंड, सिविलाइज़्ड जेंटलमैन, यानी हिकिड़ो बाज़ारो, रहम दिल, ख़ुशि अख़लाक़ ऐं मिठो माण्हू हुजे जेको सच ऐं हक़ जो साथ ॾे। हिन प्रोसेस के सिखण का टे तरीक़ा आहिनि। माना तालीम जा टे तरीक़ा मुरविज आहिनि। हिकिड़ी आहे फॉर्मल एजुकेशन, ॿी आहे इनफॉर्मल एजुकेशन ऐं टी आहे नॉन फॉर्मल एजुकेशन। फॉर्मल एजुकेशन आहे जेका असां सभिनी खे ख़बर आहे, स्कूलनि, कॉलेजिस, क्लास आहे, उस्ताद आहे, हिकिड़ो कोर्स आहे, हुनजो इम्तिहान आहे। इनफॉर्मल एजुकेशन लाइफ लॉन्ग प्रोसेस ऑफ लर्निंग, यानी तव्हां मोबाइल कीअं था हलायो, घणे भाङे ॻोठनि में त गाॾियूं कीअं था हलायो, तमामु घणियूं शयूं असां हिक ॿिए खे ॾिसी या पुछी सिखंदा आहियूं। इन प्रोसेस खे जेको लाइफ लॉन्ग जारी रहंदो, मुख़्तलिफ़ शयूं पिया सिखंदासीं, इहा इनफॉर्मल आहे, जंहिंमें स्कूल, उस्ताद, क्लासरूम, सिलेबस जी ज़रूरत न आहे। नॉन फॉर्मल में लफ़्ज़ फॉर्मल आहे। नॉन फॉर्मल एजुकेशन आहे जेका इन इम्तिहान इदारे जे रूल्स में, रोज़ जी अटेंडेंस में न अचे। असां स्कूल, कॉलेज, इदारनि खां ॿाहिरि कम्यूनिटी बेसिस ते, यानी अडल्ट एजुकेशन, अणपढ़ियल माण्हुनि खे पढ़ाइणु, इन तरीक़े सां ही तालीम जो सिरिश्तो हले पियो। अरस्तू जेको अफ़लातून जो उस्ताद हो, सुकरात जो शागिर्द हो, अरस्तू जूं ख़िदमतूं, उनजो नालो ता क़यामत रहंदो। साइंस में, सोशल साइंसिस में फ़िलासफ़र हो बुनियादी तरह, ऐं इन जी वॾी फ़ज़ीलत सिकंदर आज़म जो उस्ताद हो। त जंहिंखे सिकंदर चवणु घुरिजे, आज़म न चवणु घुरिजे, त जेको क़त्ल, गारत, खून ऐं ॿियनि खे फुरे थो, लुटे थो, बिना सबबु कंहिंजी हुकूमतुनि ते कब्ज़ो करे थो, मुंहिंजे नज़र में घटि उहो आज़म न आहे। त हीअ एजुकेशन मुंहिंजा साईं घुरिजे, जंहिंमें मां पंहिंजो माण्हू दिमाग़ इस्तेमालु कयां। सिकंदर आज़म, बाबा मां हुनखे आज़म नथो मञां। जेको बि माण्हू यलगार करे, कंहिंजे मथां कब्ज़ो थो करे, माले गनीमत सम्झी उतां जा नौकर, दासियूं, माल, हीरा जवाहर गॾु थो करे वञे, उहो आज़म छाजो आहे? ख़ैर, त सिकंदर आज़म जो उस्ताद आहे अरस्तू। इन ते हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिकिड़े भेरे ॿई ॼणा ॿेड़ी में दरिया पार पिया कनि। दरिया जो चाढ़ घणो हो, ॿेड़ी लुॾे पई। मुहाणे चयो त साईं हाणे ॿेड़ी ॿुॾे, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू वञे ऐं हिकिड़ो माण्हू बचे त सिकंदर चुस्त मुंहिंजे उस्ताद खे बचाए, अरस्तू खे। अरस्तू चयो तूं सिकंदर खे बचाए। चईंसि बाबा हे सिकंदर सॼी दुनिया जो फातिह आहे, तूं हिनखे बचाए, मां त हिकिड़ो आम माण्हू आहियां। त सिकंदर चुस्त साईं तूं अलाए केतिरा सिकंदर पैदा करे सघे थो, छो त मां तुंहिंजी प्रोडक्ट आहियां, पर सिकंदर कोई अरस्तू पैदा नथो करे सघे।
हिन मां इल्म जी ख़बर पए। मां ही इन करे कोट कयो त असांखे ख़बर पए त इल्म जी केतिरी अहमियत आहे, ओतिरी असांखे ॾियणु घुरिजे। जिन बि सोसाइटीज़ में उस्ताद जो ऐं इल्म जो क़दुरु न आहे उहे कॾहिं बि तरक़ी न करे सघंदियूं। तव्हां खोड़ किसा ॿुधा हूंदा, अॼुकल्ह त तमामु घणो आम आहे त सिर्फ़ु हिकिड़े उस्ताद खे चालान कयूं ट्रैफ़िक में, जॾहिं कोर्ट में चालान न आयो त जज साहिबु उथी बीठो, माण्हू वाड़ा थी विया, टीचर इन कोर्ट। त हाणे इहे क़ौमूं छो न तरक़ी कंदियूं जंहिं वटि उस्ताद जो एतिराम हुजे। जर्मन एॾो उस्तादनि लाइ मशहूरु आहिनि, यानी तव्हां यूनिवर्सिटी जो गाउन पाए उतां गुज़रो था, ट्रैफ़िक बीहजी वेंदी त उस्ताद थो गुज़रे पियो। त उस्ताद इन रुतबे खे हासिलु करण खां असांखे पंहिंजे अंदरि लियो पाइणो पवंदो त असां केतिरा सही सचा उस्ताद आहियूं ऐं पंहिंजे पेशे सां, पंहिंजे कम सां केतिरा मुख़लिस, वफ़ादार ऐं महिनती आहियूं। हीअ टे शयूं असां सिंधियुनि खे सोचे सोचे पैदा करणु घुरिजनि। सख़्तु महिनत कजे पंहिंजे कम में, जेको बि असां कमु करे रहिया आहियूं। अज़मत इहा आहे, कमु नंढो वॾो न थींदो आहे। त उस्ताद खे ॿाहूं ॿधी अर्ज़ु, तव्हांजे हथ में ख़ुशहाली तरक़ी जी कुंजी आहे। का बि क़ौम इल्म खां सवाइ ऊचाइनि ते नथी पहुची सघे ऐं जहिड़ो उस्ताद क़ाबिल हूंदो ओड़ी क़ाबिलियत शागिर्द में बि पैदा थींदी। साईं मुंहिंजा, हाणे मां तव्हांजे अॻियां हिकिड़ो तालीम जो, मॉडर्न जदीद तालीम जो उहो निज़ाम रखां थो ऐं हिन लाइ अथॉरिटीज़ प्लीज़ उहे गौर कनि। हुकूमत, शोबे तालीम, DO EDOज़ सेक्रेटरी ताईं, मिनिस्टर्स ऐं वज़ीर आला साहब ऐं असांजा उस्ताद ऐं प्राइवेट, हिकिड़ो पब्लिक सेक्टर थींदो आहे, हिकिड़ो प्राइवेट थींदो आहे। त प्राइवेट वारा बि ऐं ख़ासि करे जेके ॻोठनि में ऐं शहरनि में पंहिंजा इदारा हलाइनि था, उहे हिन ॻाल्हि ते ज़रूरु गौर कनि। जदीद तालीम जा सिरिश्ता निसाब पढ़ाइणु न आहे। मां गुज़िरियल प्रोग्राम में चयो त हुन सां को करिकुलम एक्टिविटीज़ बि हुजनि, उहा बि पंहिंजी जॻह ते। त तव्हां ड्रामा करायो, डिबेट, पेंटिंग, म्यूज़िक ऐं डिक्लेमेशन, मतिलबु मुक़ाबला, रांदियूं, ज़बरदस्त क़िस्म जूं स्पोर्ट्स, इन सां ई तालीम मुकमल थिए थी। पर न, मां जंहिं जदीद सिरिश्ते जी ॻाल्हि थो कयां उन में सोशल सर्विस मुंहिंजा साईं आहे, जेका असां वटि तक़रीबन अननोन सेक्टर आहे। 10th क्लास या इंटरमीडिएट जे ॿार लाइ पंहिंजे निसाबी कोर्स खां सवाइ इहो ज़रूरी आहे त हू कंहिं ख़िदमत वारे सेक्टर में, हाणे मां हुनजा नाला बि खणां थो, जिते बि ख़िदमत ख़ल्क़ जा शोबा आहिनि, जीअं ईदी, मौलाना ईदी जो सेंटर आहे, असांजी ब्लड ट्रांसफ्यूशन फातिमिद आहे, ॿिया असां हुसैनी बैंक आहे, या यतीम खाना आहिनि, कराची में दारुल सुकून आहे, दारुल फलाह आहे, दारुल अमान आहे औरतुनि लाइ। त उते विज़िट करणु, उन्हनि सां शेयर करणु, उन्हनि जी ख़िदमत करणु। दारुल सुकून में स्पेशल चाइल्ड्स, हिते डेफ, डम एंड ब्लाइंड लाइ स्कूल आहे नुमाइश वटि। जिते बि अहिड़ा इदारा आहिनि त असांजे स्टूडेंट जो फ़र्ज़ु आहे त उहे उते वञनि, उन्हनि सां मिलनि, उन्हनि खे कुझु तोहफ़ा नंढड़ा ॾियनि। हीउ हिन जो ज़रूरी हिसो आहे। किताबी ॻाल्हियूं मां चवंदो आहियां न कजनि, बी प्रैक्टिकल। अॼु असां वटि बोर्ड मौजूदु आहे। सभ खां इम्पॉर्टेंट बर्निंग क्वेश्चन ऑफ द डे, असांजा मारू माल समेत बंधनि ते, रस्तनि ते, ॿनियुनि में वेठा आहिनि। त जेकॾहिं असां मां हर स्कूल जो हिकिड़ो वफ़द, यानी हिकिड़ा 50 छोकिरा, जंहिंमां हर छोकिरो बि ॾिए ऐं स्कूल बि उनखे सपोर्ट करे,
असां वटि त हिते 300-400 जो हिकिड़ो बर्गर छोकिरो खाई वेंदो आहे, मथां बोतल पीअंदो आहे। मां अर्ज़ु रखंदुमि 100 रुपया पंहिंजी जेब मां इन्हनि सतायलनि लाइ, इन्हनि ग़रीबनि लाइ, हिन वक़्तु जेका ॿोॾ जो सतायल, बसि इहो पंहिंजो लफ़्ज़ी काफ़ी आहे। अजो लटो कुझु बि कोन्हे हुननि वटि। अटे लाइ हुकूमत खे ॾिसंदा आहिनि त का इमदाद अचे थी, त उन जे सहारे खां असां पाण बि त उन्हनि जे लाइ कुझु कयूं। त वफ़द ठाहे हर छोकिरो 100 रुपयो पंहिंजे खीसे मां कढे, 50 रुपयो कढे, उहो गॾिजी वञी उन्हनि सां मिलनि। हीअ तालीम जो हिसो आहे साईं। हाणे अरस्तू जी मूं ॻाल्हि पई कई, तालीम ते अरस्तू जो हिकिड़ो कोट ॿुधो, चए थो त तालीम सिर्फ़ु दिमाग़ खे न ॾिबी आहे, सोचजो। असां बिल्कुलु दिमाग़ खे, यानी माण्हू जो होशियारी दिमाग़ सां ताल्लुक़ु आहे, इल्मु दिमाग़ सां तव्हां वठंदा आहियो, त सिर्फ़ु दिमाग़ खे न पढ़ायो, माण्हू जे दिलि खे बि पढ़ायो। दिली तरह बि, यानी हुन में हमदर्दी, रहम, अहसास, ॿिए जे लाइ ॾुख, ॿिए जी तकलीफ़ जो अहसास, इहो बि हुनखे पढ़ायो, तॾहिं तालीम तव्हां पढ़ाई। ऐं अख़लाक़ी ॻाल्हियूं न मुंहिंजा साईं, प्रैक्टिकल। अचो मां 60s जो हिकिड़ो मिसाल थो ॾियां, प्रैक्टिकल। शिकारपुर, कराची न, शदात कोट। त उन वक़्तु जेके सिचुएशन हुई उहा तव्हांजे अॻियां रखां थो। हिकिड़ी साही जो वक़्तु आहे, थोरी देरि लाइ माफ़ी, इंतज़ारु कजो। वेलकम बैक, भली करे आया जी। मूं ॻाल्हि पई कई 60s जे प्रैक्टिकल हिकिड़े स्कूल जी। मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त आहे नंदलाल दरियानी, डॉक्टर साहब, हींअर चाइल्ड स्पेशलिस्ट आहे, अंकिल सिरा में वेहे थो, असांजी नंढे हूंदे खां संगत आहे। हे हुनजो पर्सनल एक्सपीरियंस थो ॿुधायां। त मां स्कूल में जेका टीचर हूंदी, पारसी ऐं क्रिश्चन्स ऐं हिंदूज़ ऐं मुस्लिम्स सभई टीचर्स हूंदा हुआ, त हुननि जो ट्रेनिंग ॾिसो, प्रैक्टिकल ट्रेनिंग कबी आहे। असां रुगो नसीहत कंदा आहियूं, बाबा सच ॻाल्हाईंदो कर, कूड़ न ॻाल्हाईंदो कर, ऐं पाण कूड़ ॻाल्हाईंदासीं, छोकिरो असांखे ॾिसंदो त मां कूड़ थो हणां ऐं उहो कूड़ सिखंदो, जेको मां चवां थो उहो न सिखंदो। इहा तमामु कॉमन ॻाल्हि आहे। ख़ैर, त डॉक्टर नंदलाल जी ॻाल्हि पियो कयां, त चई मूंखे स्कूल में असांजी जेका टीचर हुई उहा सच पसंदि कंदी हुई ॾाढो, यानी ॿार खे सच प्रैक्टिकली सेखारियो कीअं। चई मां हिकिड़े खे ॻाल्हा ॾिना, पाण में छोकिरा नंढड़ा विड़ी पियासीं, उहो छोकिरो दाह खणी आयो उन टीचर ॾे, मिस खे चई त नंद मूंखे गारियूं थो ॾे। कमान नंदलाल हुनखे घुराई, डिड यू अब्यूज़, तो हुनखे गारियूं ॾिनियूं? चई मां चयो त हा। छा लाइ? त मूंखे हुनजी नेचर जी बि ख़बर हुई ऐं मुंहिंजे तबियत में अञा एतिरो कूड़ शामिल न हो। ख़बर हुजे जेकॾहिं, चई ओके देन कमान से सारी टू हिम, अचु हुनखे सारी चओ, माफ़ी वठि हुन खां, इट्स ओके। ओके, हाणे सोचो तव्हांजे अॻियां, मुंहिंजे अॻियां असां पहिरीं त ज़ोरदार थप वाए कढंदासीं, जेकॾहिं चई त हा मां हिनखे ॻाल्हा ॾिना, त माना सच जो इनाम इहो आहे न। ही आहे असली राज़ मुंहिंजा साईं, त असांजी सोसाइटी कूड़ी छो आहे। असां कॾहिं सच खे रिवार्ड कयो ई न आहे, सच जो क़दुरु ई न कयो आहे, असां सच चाहियूं ई नथा, हिते कूड़ वारे खे इनाम थो मिले पियो। त ही आहे तालीम। त प्रैक्टिकली प्रिसेप्ट जी ॻाल्हि आहे त माण्हूअ जे दिमाग़ खे न, अरस्तू जी ॻाल्हि, माण्हूअ जे दिलि खे बि पढ़ायो, त माण्हू हिकिड़ो बाज़ारो थिए, सबाजो थिए, माफ़ कंदड़ थिए, बर्दाश्त कंदड़ थिए, सभ सां प्यारु कंदड़ थिए। हुनखे पहिरियों सबक़ु वहदानियत जो सेखारिणो आहे, ज़रूरी आहे जी। चओ तूं अलाह हिकिड़ो, वाई बी विसार जी। त उहो हिकिड़ाइप जो जेको अमली मुज़ाहिरो आहे, सभ जो मालिक साॻियो आहे न। त तव्हां हुनखे रब्बुल आलमीन चओ था, उनखे मञो त साईं रहमतुल आलमीन जो फॉलो कहिड़ो कजे, तव्हां पाण रहमत त थियूं न।
जी, त अहिड़े तरीक़े सां असांजे कोर्स में ही सभई शयूं तमामु ज़रूरी आहिनि। त तालीम उहा जेका असां में शऊर पैदा करे, जी, सच जो, कूड़ जो, हक़ जो, नाहक़ जो, असांखे एतिरो जांठो, एतिरो मज़बूत किरदारु पैदा करे त असां उन सच सां साथ ॾियण लाइ कूड़ सां अटकी पऊं, बातिल सां विड़ी पऊं। इहा तालीम घुरिजे। हाणे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त 1947 खां 2015 वारे अरसे में असां अहिड़ा तालीम याफ़्ता न थी सघिया आहियूं, सवाइ चंद स्कूल जेके अहिड़ी तालीम ॾियनि था। मूंखे पर्सनली ख़बर आहे, मां अवामुल नास, मां पब्लिक सेक्टर जी ॻाल्हि थो कयां। ही ॻाल्हियूं कयां थो त असांजा जेके धणी आहिनि हिन सिस्टम जा, उहे थोरो वीचारनि ॾियनि, न असां पाण कंदासीं। मुंहिंजा साईं, मां कम्यूनिटी लेवल ते जेका नॉन फॉर्मल एजुकेशन जी ॻाल्हि कई, एडल्ट एजुकेशन ते उस्ताद त थियूं, असांखे पाण खे त ख़बर हुजे त असां कहिड़े नमूने में कीअं पढ़ायूं ऐं छा पढ़ायूं। मां गुज़िरियल दफ़े बि अर्ज़ु रखियो त जेसिताईं तव्हां तारीख़ नथा पढ़ो, जेसिताईं तव्हां सोशल साइंसिस नथा पढ़ो, जेसिताईं असां रियल लिटरेचर नथा पढ़ूं जेको असां में शऊर जूं बुलंदियूं ऐं ज़िंदगी खे सम्झण जो फ़िलसफ़ो सेखारे, जेसिताईं फ़िलसफ़ो, फ़िलासफ़ी, साइकोलॉजी, एंथ्रोपोलॉजी, इहे सब्जेक्ट्स नथा पढ़ूं, असांजी तालीम नामुकमिल रहंदी। सिर्फ़ु ही जेका तिजारती इंफॉर्मेटिव टेक्नोलॉजी, जेका मैथमेटिक्स आहे, जंहिंमें असां अकाउंट्स ते पहुचूं था, उन्हनि में अहिड़े क़िस्म जो कोई सब्जेक्ट कोन्हे, को तालीम अधूरी आहे। त ही असांजो जेको अरसो मूं गुज़रियो, सॼो पाकिस्तान, इन में असां तालीम याफ़्ता इन करे न थी सघियासीं त असांजा हुकुमरान चङी तरह प्लान करे असांखे तालीम खां परे रखनि था। हिननि खे ॼटु ई रखिणो आहे, हिननि खे सही तालीम ॾिजणी आहे, अधूरी, अणपूरी। भला हाणे तव्हां कहनी छा त मां उमिरि गुज़ारी आहे इन में, मां उस्तादनि खे बि चवां थो, पंहिंजा मस्टर रोल खणी ॾिसो, साल में वर्किंग डेज़ घणा आहिनि? 120 वधि में वधि। ॾिसजो ज़रा, घटि वधि थोरो थी सघे थो। 360 ॾींहंनि मां असां 3 हिसो बि मुश्किल सां अटेंड कयूं था, ऐं उहो बि कीअं अटेंड कयूं था असां तव्हांखे ख़बर आहे। त हिन सिस्टम खे ईअं हलणु ॾिनो ज़ाती तरह, छो ॾिनो? हा, इहो सबबु ॿुधो। बाबा जेकॾहिं वाढे जो पुटु, हारी जो पुटु, मज़ूर जो पुटु, ड्राइवर जो पुटु, कमी कासबी हथ जे पोरे करण वारनि माण्हुनि जा पुट पढ़ी पवनि, जी, पोइ असांखे साईं असेंबलियुनि में केरु पहुचाईंदो? असांखे वोट केरु ॾींदो? हे त सियाणा थी पवंदा। वरी जेकॾहिं कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन ताईं बि पहुची आहे, असांजा ॿार काॾे वेंदा भला? उहे CSS ऑफिसर कीअं थींदा? साईं ॻाल्हि माफ़ु करियो, सच चवणु ॾियो मूंखे। गौर सां पाकिस्तान जी तारीख़ खे पढ़िजो। जी, मां तालीम खां अॻिते नथो वञणु चाहियां, न त मूं वटि सभु फैक्ट्स एंड फिगर्स आहिनि। हा, तालीमी फैक्ट्स फिगर नेक्स्ट प्रोग्राम में तव्हां ॾिसंदव। प्राइमरी, सेकेंडरी, कॉलेज, पाकिस्तान लेवल ते, सिंध लेवल ते केतिरो नाहक थी रहियो आहे, असांजा फिगर्स छा आहिनि, रियल फिगर्स छा आहिनि। त चवण जो मतिलबु इहो आहे त इन हिकिड़े मनसूबाबंदी सां असांखे तालीम खां परे रखियो वियो आहे। ठीकु साईं, हाणे रोअण पिटण मां न थींदो। वाक़ा करणु मूं वस एॾा वाक़ा कया आहिनि, 60 सालनि जा वाक़िया मुंहिंजे कननि में ॿुरनि था पिया। जी, हाणे साईं पाण खे कुझु करिणो पवंदो, उनजे आसरे ते न लॻणो पवंदो। असां सभ खां पहिरीं, उस्ताद मूं गुज़िरियल दफ़े अर्ज़ु कयो त बहितरीनु बिल्डिंग हुजे, सेंट्रली एयर कंडीशन हुजे, जी, उनजो कोर्सिस बि बहितरीनु हुजनि, क्यूरिकुलम बि सुठो, सिलेबस बि ज़बरदस्त, हाईली क्वालिफाइड तव्हां टीचर्स रखिया पर अनट्रेंड आहिनि, दिलि भॻवान, जिन जो पढ़ाइण सां शौक़ु न आहे। सवाल ई पता नथो थिए त एजुकेशन मिले। असां जॾहिं दिलचस्पी वठूं त बाबा मॉडर्न तरीक़नि खे सम्झण खां, सिखण खां असां ट्रेनिंग वठंदासीं।
ऐं ॿारनि सां ईअं पढ़ायूं जीअं पंहिंजा ज़ाती ॿार पढ़ाइबा आहिनि। एतिरो शौक़ु असां में पैदा थिए, असांखे करिणो पवंदो। मां अर्ज़ु थो रखां त तालीम खां सवाइ ॿियो को दर न आहे जेको असांखे ज़ाती यानी इनफ़रादी ख़ुशहाली ॾे, समाजी ख़ुशहाली ॾे, मुआशी इक़्तिसादी ख़ुशहाली ॾे। सिर्फ़ु तालीम। गौर हाणे तव्हां कयो, को बि शोबो तालीम मां पैदा थींदो आहे। जी, असांजा जनरल्स उस्ताद नथा पैदा करे सघनि, असांजा जजिस उस्ताद पैदा नथा करे सघनि, उहे उस्तादनि जी पैदावार आहिनि। त तव्हांजा सेक्रेटरी हुजनि या प्राइम मिनिस्टर हुजे या वज़ीर आला हुजे, इहे उस्ताद जी पैदावार। त जेसि ताईं तालीम न आहे, साइंटिफिक टेक्नोलॉजिकल तरक़ियूं असां कीअं कंदासीं? जी, हींअर त कार तव्हां ॾिठी आहे जेका 2-3 सालनि में अची वेंदी, जेका उॾामे थी, बिल्कुलु हुनजा पर निकिरंदो उॾामे थी, सिर्फ़ु 6 करोड़ अथसि। जी, ग़रीब जो पुटु वञी वठी ईंदो 2 सालनि खां पोइ। 6 करोड़ जी कार आहे बसि, कार बि हले, उॾामो बि तव्हां हुन मर्ज़ी आहे तव्हांजी। त चवण जो मतिलबु इहो आहे त इहा कार काॾां आई? साईं, साइंस जे तरक़ीअ मां आई। जी, असां छो नथा इहे सभु शयूं पैदा करे सघूं? असांखे इन्हनि सभिनी शयुनि ते तिखो गौर करिणो पवंदो। मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त इनशाला नेक्स्ट प्रोग्राम में मां तव्हांखे हिकिड़ो तालीमी माहिर ॾींदुसि जेको तालीम जे ख़ासि ॻाल्हियुनि ते असांखे सेखारींदो। जी, असांखे घणी कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदो। फॉर एग्ज़ाम्पल, डिस्टेंस एजुकेशन जदीद इल्मु आहे जेको तव्हां परे ताईं, यानी हिकिड़ो टेलीविज़न जे ज़रिए थींदो आहे, हिकिड़ो टेक्नोलॉजी जे ज़रिए थींदो आहे। अॼुकल्ह त तव्हां गूगल बाबा जे थ्रू कुझु बि, हीअ जेको आहे सो अलादीन जो जिन आहे, गूगल बाबा खे चओ फलाणी शइ पैदा कर, फ़ौरन पैदा करे ॾींदो। त ऐं उहो वक़्तु अचण वारो आहे जॾहिं न क्लासरूम हूंदो, न किताब हूंदो, का बि शइ न हूंदी, या नेट तव्हांजी डिग्रीज़ वठंदियूं। हाणे खोड़ शागिर्द वठनि पिया हिन जे थ्रू। जी, त इहो सॼो सिस्टम अचण वारो आहे, असांखे सिखणो पवंदो मुंहिंजा साईं। जेसि ताईं असां इन जी बेसिक ॼाण सभिनी खे, एवरीबॉडी, एवरी बॉय, एवरी गर्ल, जी, ख़ुशनसीबी सां ॻोठनि ताईं पहुची विया आहिनि कंप्यूटर, पर वी मस्ट लर्न। हीअ शइ सिखणी पवंदी। माना तालीम जा इदारा, दरवाज़ा खुली पिया ऐं असांजूं लाइब्रेरीज़ दुनिया जूं असांजे साम्हूं अची वियूं। जी, विकीपीडिया हिकिड़ी फ्री इनसाइक्लोपीडिया आहे। तव्हां पंहिंजे गूगल बाबा खे चओ फलाणी पर्सनैलिटी इब्राहिम लिंकन बाबा कढी ॾे, इब्राहिम लिंकन कढी ॾियो। वेंदे तव्हांजे हितां ताईं तव्हां अमर जलील लिखी छॾियो, अमर जलील निकिरी ईंदो। त जेके बि आइंस्टाइन लिखो, हुन छा कयो, हिटलर कहिड़ा कहिड़ा कमु कया, मसोलिनी कहिड़ो, नेपोलियन कहिड़ो, साईं लिखो। गूगल बाबा हाज़िर, चई हाज़िर आहे, बिल्कुलु उहो जिन वांगुरु हाज़िर करे छॾे थो। त इन्हनि खां सवाइ मूं पे ॻाल्हि कई त डिस्टेंस लर्निंग एजुकेशन प्रोग्राम, मां वरी दोहरायां थो, डिस्टेंस लर्निंग एजुकेशन प्रोग्राम DLEP, इन ते असां कंदासीं। साही जो वक़्तु आहे, इंतज़ारु कजो। महिरबानी। वेलकम बैक। भली करे आया। मूं तरीक़ा पे डिस्कस कया तव्हां सां। हा, ऐं इहे पियो ॿुधायो त अॼु जे जदीद दौर में तालीम जा जेके तरीक़ा आहिनि, जेसि ताईं उनजी मॉनिटरिंग वरी न आहे, हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ु आहे, माना जेको असां सिखियासीं या सेखारियोसीं, जेसि ताईं उहो उन नए सिखियल तरीक़े सां नथो इस्तेमालु कयो वञे, छो त हीउ मुंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे त ट्रेनिंग्स जे दौरान असां हिकिड़ा मास्टर ट्रेनर पैदा कया जेके ट्रेनिंग कंदा आहिनि। असां रिसोर्स पर्सन ट्रेनिंग ॾिनी वई उस्तादनि, यानी के त वीचारा प्राइवेट पंहिंजे खीसनि मां 5-5 हज़ार रुपया खां 25,000 ताईं, मिनिमम 25,000 ॾेई उन में एडमिशन वरितो, किन खे गवर्नमेंट मोकिलियो। त उहा ट्रेनिंग थियण खां पोइ साॻी वञी मां हिकु हंधि छापो हुयो त उस्तादु उअं ई पढ़ाए पियो जीअं पढ़ाईंदो आहे। सॼो नओं जदीद सिस्टम सेखारियोसीं त तव्हां कहिड़े नमूने में कहिड़ी एक्टिविटी बेस सां। हाणे मां 2 ॻाल्हियूं हुन जूं तव्हांजे अॻियां रखां थो। हिकिड़ी
प्री प्राइमरी चङो मां प्राइमरी चवां जीअं असांजे ॻोठ बि हिन में शामिलु थी सघनि, उते बि प्री प्राइमरी हूंदो। प्री प्राइमरी में शायदि प्राइमरी खां वल उनखे ॿार खे प्राइमरी स्कूल लाइ तयारु करणु, KG 1 KG 2 हाणे त तालीम शुरू थी थिए। KG 1 KG 2 में असां कलर्स जो शऊर ॾियणु चाहियूं था, 1 2 3 ॾियणु चाहियूं था, ABC ॾियणु चाहियूं था। हाणे किताब वारो दौरु सिखण वारो ॾाढो ॾुखियो आहे। हाणे सवलो कयूं था, इन खे सवलो कीअं था कयूं त असां रंगनि जा टुकड़ा रखूं था, उनखे चऊं था त ही रंग ईअं सिखे खेॾंदे, हिन खे रखो हुते रखो, हुन सां मिला, हिन खे ईअं शेप में आण, हीउ कहिड़ो, ही सावा ॿ, ही ॻाढ़ा ॿ, हे नीरा ॿ, हिकिड़ी वॾी प्लानिंग सां तरीक़े सां उहो असां रंगनि जी उनखे सुञाणप ॾियूं था। अच्छा, हाणे डिजिट्स माना अंग उनखे कीअं सेखारियूं, उहे ठहियलु आहिनि, उहे हलनि था पिया 1 2 3 खां वठी 10 ताईं, सिर्फ़ु 10 ई सिखणो आहे ॿार खे न साईं। हाणे हू अची ॻाल्हाए थो, डांस थो करे, ॿियो छा कंदा आहियूं, छोकिरे जे अॻियां हिते 1 हणी छॾियोसीं, ॿिए ॿार खे 2 हणी छॾियोसीं, अहिड़ा 10 ॿार कयासीं। हाणे हू गानो ॻाईंदा उन मुताबिक़, त ॿार खेॾंदा बि, ताड़ियूं बि वॼाईंदा बि, ABCDEFGH, वरी होॾां खां 3 छोकिरा ॿिया ॻाईंदा। अहिड़े नमूने सां 1 2 3 4 5 6 7 8 9 10, त कंहिं बि तरीक़े सां म्यूज़िकली म्यूज़िक शामिलु आहे निसाबनि में, स्कूलनि में म्यूज़िक सिखिजे, ॿार एंटरटेन थिए, बोरियत अचे ई कोन। मां गुज़िरियल में बि इहो अर्ज़ु रखियो हो, महिरबानी करे मार ऐं ॾाढिणो छेंभिणो धड़का ॾियणु विसारे छॾियो। असां उस्ताद आहियूं, जलाद न आहियूं। ऐं मॉडर्न एजुकेशन में असां घणो करे लेडीज़ खे रखूं था, टीचर्स उहे रखूं था, घणे भाङे प्राइमरी में कोशिशि आहे त सभु लेडीज़ हुजनि, निस्बतनि मर्द जे, अलाए उहे ॾाणियूं बि आहिनि मूंखे ख़बर आहे, पर निस्बतनि मर्दनि जे उहे लेडीज़ वधीक बाज़ारियूं सणायूं थियनि थियूं, ऐं जंहिंजे करे हुननि जो जेको रवैयो आहे उहो ॾाढो पॉज़िटिव थिए थो। ॿार खे प्यार जी ज़रूरत आहे, त जीअं मूं चयो त उन्हनि खे तव्हां म्यूज़िक ते सेखारियो था ऐं हू ॻाए थो ABCD, त हाणे इन सां हू केॾो एंटरटेन थिए थो पियो जी, या डिजिट सिखे थो पियो, त इहो हिकिड़ो साइंटिफिक तरीक़ो आहे। अहिड़े नमूने सां बाल उछलणु, हे 1 वरी उहो मोकिलींदो 2, वरी मां मोकिलियां 3, वरी उहो मोकिलींदो 4, खेॾंदे बि ऐं 1 2 3 बि सिखी वञे, ABC बि सिखी वञे। त अहिड़े क़िस्म जा यानी प्ले गेम्स ऐं लर्निंग, त असां चवंदा आहियूं त एजुकेशन ऐं एंटरटेनमेंट गो हैंड इन हैंड टुगेदर। त मां ॻाल्हि पई कई त मॉनिटरिंग जी, त जेकॾहिं उस्ताद इहा ट्रेनिंग वठी ऐं उअं ई न पढ़ाइनि, वरी उहो किताब जे ज़रिए पढ़ाए, त मां चओ अलफ़ अख, नो डाउट जिते इहे सहूलियतूं न आहिनि उते ठीकु आहे, ईअं पढ़ाइजे, पर माने मतिलबु आहे त उनखे जेके असां ट्रेनिंग्स वठूं था ॾियूं था, उन ते मॉनिटरिंग ज़रूरु कजे। ॿी हिकिड़ी ख़ासि गुज़ारिश, सॼे पाकिस्तान में सिंध जे सभिनी यूनिवर्सिटीज़ में इहो कंपलसरी आहे त मास्टर्स डिग्री MA MSc करण लाइ तव्हांखे फारम में इहो लिखिणो आहे त मां हिकिड़े इलिटरेट खे लिटरेट कंदुसि, यानी जेको अणपढ़ियल आहे उन खे लिखण पढ़ण जो शऊर ॾींदुसि। हाणे साईं मुंहिंजा उनजी मॉनिटरिंग कीअं कजे, हीअ हिन ग़रीब जी जेका आहे सा गुज़ारिश आहे। हाणे मां प्रोफेसर आहियां, मां इहा वाह वठां पियो उन फाइनल इंटरव्यू लाइ, जंहिं रिटन ॾिनी आहे, मास्टर्स करे वियो आहे, उहो मूं वटि अचे थो। मां उन खां पहिरियों इहो सुवालु पुछंदुमि त बाबा को प्रूफ ॾे त तो हिकिड़े इलिटरेट खे लिटरेट कयो आहे या न। हाणे लिटरेट खे मां एक्सप्लेन कयां, हूअं बि असांजो एजुकेशन जो प्रोग्राम आहे। लिटरेट कीअं कंदा आहियो साईं, साईं नालो लिखणु सिख, बाबा हे धणी बख़्श, हे लिखी वञे धणी बख़्श, न इहो लिटरेट न आहे जी। लिटरेट उहो आहे जेको अख़बार जी सुर्खी बोर्ड त पढ़ी सघे, त हे गुलशन इक़बाल किथे आहे, सिविक सेंटर किथे आहे, बोर्ड त पढ़ी वञे न, अख़बार जूं सुर्खियूं पढ़ी वञे, घटि में घटि हुन ख़बर पए छा आहे।
पंहिंजी नालो चङी तरह लिखे रुगो सही उबता सुबता अखर करे तव्हां हुनखे सेखारियो न, त उनखे ख्वांदा चइबो जेको लिखे बि पढ़े बि। त हुन जेकॾहिं थोरी देरि लाइ तव्हां सोचो, असां वटि लखे बल्कि करोड़े मास्टर्स डिग्री होल्डर्स आहिनि, जेकॾहिं उहे वाक़ई अहिड़ो पढ़ाइनि त असां वटि जाइल माण्हू ई कोई न हुजे हा, मॉनिटरिंग न आहे। त हीउ फार्म भराइण जो फ़ाइदो छा थियो, त मां हिकिड़े नाख्वांदा खे ख्वांदा कंदुसि, त उन जी मॉनिटरिंग घुरिजे, उहो हिसाब किताब घुरिजे। हीउ आहे इल्मु, त असां ॿिए खे बि इल्मु ॾियूं। ॾिसो न, मूं वटि हिकिड़ो ॾीओ आहे, चिराग आहे, बल्ब आहे, मेणबती आहे, त उहो मां जाॾे खणी वेंदुमि त जेका ऊंदहि आहे उन में सोझिरो थींदो न साईं। इल्मु वॾो सोझिरो आहे। हीअ जीअं मूं अॻे भेरे चयो त 3 अख आहे माण्हू जी, ऐं वॾे शऊर वारी अख आहे, हिनखे विज़न चवंदुसि मां। ऐं जेको इहा शइ रखे थो ऐं डीपली रखे थो, उहो विज़नरी आहे, जेको अॻिते ॾिसी सघे थो, जंहिं वटि सोच आहे, जंहिं वटि दिमाग़ आहे, उनजो बहितरीनु इस्तेमालु करे सघे थो। तालीम याफ़्ता शख़्स उनखे चइबो आहे जेको पंहिंजे ॾचनि खे मुंहुं ॾिए ऐं ॿियनि जे ॾचनि में मदद करे, फिज़िकली बि मेंटली बि। जीअं मूं अॼु चयो त महिरबानी करे जेके बि मुंहिंजी गुज़ारिश ॿुधनि था, त इन ॿोॾि सतायल माण्हुनि जे लाइ हीअ स्कूल जे लाइ कंपलसरी आहे। मां एग्ज़ैम्पलीफाई कयां, हिते स्कूल अहिड़ा आहिनि, ग्रामर स्कूल जा ॿार ईअं कंदा आहिनि, हाणे ॿिया कहिड़ा नाला खणजनि, मतिलबु जेके शऊर रखनि था वाक़ई, त उहे वञी इन्हनि मददगार तौरु ख़िदमत सोशल सेक्टर में, ऐं अमेरिका, लंडन, कैनेडा में त कंपलसरी आहे इहो। उनखां सवाइ तव्हांखे डिग्री न मिलंदी जेसिताईं तव्हां जेको सोशल वर्क न आहे। वॉट हैव यू डन फॉर द पुअर पीपल? जी, त असांजे मथां इहो तालीम छा, शऊर। शऊर छा, त ॿिए जी हिफ़ाज़त, ॿिए जी मदद, ॿिए जो बचाव, ॿिए जी ख़िदमत कजे, शऊर इहो आहे। बाक़ी असां पंहिंजा पेट भरियूं, ॿिए जा पैसा जेके आहिनि उहे बि गिड़काइण जी कोशिशि कयूं, असां वटि वरी इहा तालीम आहे। त बाबा कहिड़े नमूने में असांजी करप्शन वधे। हाणे इहा तालीम त न आहे, इहा त अंधेरो आहे, रोशनी न आहे। जी, त ॿियनि जी मदद, ॿियनि जी सहूलियतूं। ऐं हिकिड़ो जुमिलो चवंदुसि, ज़रूरु महिरबानी करे गौर कजो, तव्हां ॿियनि जी ज़िंदगीअ में सहूलियतूं पैदा कयो, रब तव्हांजी ज़िंदगी खे सहूलियत बख़्श कंदो। जेके मुंहिंजा दोस्त हिन वक़्तु उदास आहिनि, फ़िकिरमंद आहिनि, मायूस आहिनि, केतिरा त ज़िंदगी खां खटा थी पिया आहिनि, हीअ सिंध जी सचाई वारी हालत आहे। सवाइ किन एक्सट्रीम केसिस जे, बाक़ी उदास, नाराज़, मायूस दोस्तनि खे चवंदुसि, महिरबानी करे ॿियनि जी उदासी, ॿियनि जी मायूसी, ॿियनि जी नाख़ुशी मटियो। मां मञा थो तव्हां पाण ई उदास आहियो, पर कंहिं ॿिए उदास सां मिली उनजी उदासी तव्हां ख़तमु त करे ॾिसो। जी, तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी, सची ख़ुशी जी ॻाल्हि थो कयां मां। जी, एॾो तव्हांखे मज़ो ईंदो। मां नंढड़ी ॻाल्हि थो हिकिड़ी ॿुधायां, प्रैक्टिकल। ॾाकण तां लां पियो हिकिड़ो बाल, पाणी वारो बाल, जेको ॿार खेॾंदा आहिनि, रबड़ विधल हूंदो आहे, आङुर में विझी ईअं हलाईंदा आहिनि न साईं। उहो मूंखे लधो, हिकिड़ो मुंहिंजो भाइटे मूंसां साण नंढो उन चयो, अंकल हे बाल लधो आहे। मूं कहा झल तूं खेॾंदे चई न मां वॾो आहियां, मां चऊं ठीकु आहे। ॿ फ़क़ीरनि जा ॿार विढ़नि पिया पाण में, उहो ॿारु नंढड़ो रोए पियो, जंहिंखां वॾे हुनखे छें पियो, ॾाढो धकु हयईंसि। मां चयो हिनखे वञी ॾे। हुन उहो ॿारु हीअं बाल ॾेखारे हुनखे ॾिनई, हुनखां रोअणु विसिरी वियो। उहो उन बाल में एॾो ख़ुशि थी वियो त खिले पियो। हाणे हुनजी खिल ॾिसी, हुनजे चहिरे ते मुर्क ॾिसी मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी यार। पोइ या त मां चरियो आहियां, थी सघे थो असां थिड़ियल माण्हू आहियूं, पर जेकॾहिं न इहा ॻाल्हि तव्हांखे बि सम्झ में अचे थी त प्लीज़ मूं ते अहसान कयो। सही तालीम याफ़्ता थियण जा इहे ई तरीक़ा आहिनि। त कंहिं जीअं आओ किसी रोते हुए बच्चे को हंसाते हैं। जी, त इहा जेका सिट आहे न, त किन रुठल खे परचाइजे, किन जी मदद कजे,
मुंहिंजे नज़र में इहा ई तालीम आहे ऐं तालीम याफ़्ता माण्हू उहो आहे जेको फॉर्मल, इनफॉर्मल, नॉन फॉर्मल वे में बि असांजे हिन बदनसीब क़ौम जे तालीम में हथु वंडाए। तव्हां चाहींदव सभु कुझु करे सघो था जेकॾहिं तव्हांजो दिलि दिमाग़ हिन तरफ़ अची वञे। तव्हां पेरेंट हुजो, तव्हां स्टूडेंट हुजो, तव्हां टीचर हुजो त मुंहिंजा साईं आहियो, तव्हां घणो कुझु करे सघो था। इन उमेद सां अॼु मोकिलायूं था, इजाज़त वठूं था त गुज़िरियल हफ़्ते ताईं असां मां हर हिकु कुझु प्रैक्टिकली कमु कंदो, ॿोर जे सतायलनि जी सार लहंदो, किन रुठलनि खे परचाईंदो, किन मायूसियुनि खे खिलाईंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। का ॾुखु थियो हुजे त माफ़ी, सदाईं गॾु।